रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 8 जून 2022 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। नामियारे सियासतदान बरख़ादीब रसूल बख्श पलीजो जी वरसी मल्हाई वई। अवामी तहरीक पारां जुंगशाही में जलसो भेटा पेश। क़ौमी अवामी तहरीक पारां पिण वरसी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में मिड़ाका मुनक़िद कया विया। महांगाई ख़िलाफ़ डिघड़ी में औरतूं रस्तनि ते निकिरी आयूं। एहतिजाजी मुज़ाहिरो। पाणी खोट ख़त्म न थी, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी लाइ आबादकारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। सालहपट में ज़ालिम मुड़िस ॻोरहारी ज़ाल खे इस्त्री जा ॾंभ ॾेई क़त्ल करे छॾियो। थर जूं 448 लेडी हेल्थ वर्कर्स पघारनि खां महरूम। एहतिजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे जी चौथीं वरसी जे मौक़े ते अवामी तहरीक तरफ़ां संस आख़िरी आरामगाह जुंगशाही भरिसां ॻोठ मुगर ख़ान पलीजो में जलसो मुनक़िद कयो वियो। सिंधियाणी तहरीक जे कारकुननि आलमी गाने ते परेड करे रसूल बख्श पलीजे खे भेटा पेश कई। सिंध जे पाणी ते धाड़नि सिंध में लखे गैर मुल्कियुनि जी लोध आणे सिंधियुनि खां संदन धरती फुरे सिंध में नओं इसराइल ठाहिण जी साज़िश ख़िलाफ़ ऐं सिंध जे क़ौमी वसीलनि जी मालिकी तोड़े पोहरियत अवाम जे हक़ हुक्मरानी जे हासिलात लाइ रसूल बख्श पलीजे जी शुरू कयल जदोजहद खे जारी रखण जो अज़म खणी हज़ारे औरतनि, ॿारनि, मज़दूरनि, हारियुनि, शागिर्दनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि संसा आख़िरी आरामगाह ते पहुची खेसि क़ौमी ऐं इनक़लाबी गीतनि जी गूंज सां सलामी ॾिनी। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासख़ेली चयो त अॼु हज़ारे माण्हुनि गॾिजी उहो साबित कयो आहे त रसूल बख्श पलीजो सिंध समेत मुल्क जो हक़ीक़ी अॻवान ऐं लीडर हो। रसूल बख्श पलीजो सिंध समेत मुल्क जो हक़ीक़ी अॻवान हुयो। हुन जी ज़िंदगी जो हिकु हिकु पल सिंधी क़ौम जे हक़नि समेत मुल्क तोड़े समूरी दुनिया जे मज़लूम अवाम जे हक़नि जी जदोजहद में गुज़रियो। ताज़ी सूरतहाल मां उहो साफ़ ज़ाहिर आहे त सिंध ऐं सिंधी क़ौम खे त मुकमिल तौर ते ख़त्म करण जो मनसूबो सटियो वियो आहे ऐं सिंध दुश्मननि में मुख्य किरदारु पीपी जो आहे। सिंध जा शहर वसीला ऐं ज़मीनूं भुॻड़नि मुठ धारियुनि हवाले कयूं पियूं वञनि। हुन वधीक चयो त पंजाब जा हुक्मरान पंहिंजे तारीख़ी सिंध दुश्मन किरदार खे जारी रखियो पिया अचनि। पंजाब जा हुक्मरान सिंध जो पाणी गुज़िरियल 150 सालनि खां चोरी कंदा रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ रसूल बख्श पलीजे तारीख़ी जदोजहद कई। सिंधु दरिया खे मुकमिल तौर ते सुकायो वियो आहे, जंहिंमें पीपी पंजाब जे हुक्मरान जी साथारी आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो ख़िताब कंदे चयो त रसूल बख्श पलीजे तूफ़ानी ज़िंदगी गुज़ारी। हुन वन यूनिट जे क़ौमी जदोजहद खां शुरूआति कई, वोटर लिस्टूं सिंधी में छपायो, सहाफ़ियुनि जी जदोजहद, राहुकी जी हारी कॉन्फ्रेंस, MRD जी जदोजहद, सिंध जे पाणी ॿिनि वसीलनि लाइ लॉन्ग मार्च, अदरिया समेत केतिरियूं ई जदोजहदूं कयूं। पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध जो पाणी बंदि करे ऐं धारनि जी ॿोॾ आणे सिंध जी वहदत ते ख़तरनाक वार कयो वियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जो बचो मर्द तोड़े औरत सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद जे मैदान में अचे। ANP सिंध जे जनरल सेक्रेटरी यूनस बेनरी चयो त रसूल बख्श पलीजो जेकॾहिं इक़्तिदार में न अची सघियो त उहो उन करे जो पलीजे कॾहिं बि समझोतो न कयो। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान नूर अहमद कातियार चयो त सिंध जे गद्दार वॾेरा शाही जे सहकार सां पंजाब जे हुक्मरान सिंध जो पाणी बंदि करे सिंधियुनि जी नस्ल कशी जी ख़तरनाक साज़िश कई आहे। SUP जे मरकज़ी सदर सैद ज़ैन शाह चयो त रसूल बख्श पलीजो मुतहरिक सियासतदान ऐं जाखोड़ी किरदार हो। हुन सिंध जी सियासत में आलमी अदब खे मुतारिफ़ करायो, औरतनि जी तनज़ीम साज़ी कई ऐं पोरियतनि खे गॾु कयो। हुन चयो त हिन वक़्तु सिंध खे इंतिज़ामी तौरु विरहाइण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजे ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदासीं।
मरकज़ी नायब सदर खुरुनिसा पलीजो चयो त रसूल बख्श पलीजो सिंध जो क़ौमी असासो आहे, जेतोणीकि हूअ हिन वक़्तु जिस्मानी तौरु असां सां गॾु न आहे, पर हुनजी ठाहियल पार्टी अवामी तहरीक अॼु बि हुनजी वाड़ ते हलंदे फ़िक्र पलीजो जी रोशनी में सिंध जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखियो पई अचे। सिरकिस्तान क़ौमी इतिहाद जे सरबराह ख्वाजा ग़ुलाम फरीद कोरीजा चयो त अॼु जे हिन भयानक सूरतहाल मां असां समूरनि मज़लूम क़ौमनि खे कढी सघूं था। उन लाइ असांखे रसूल बख्श पलीजे जी ॾसियल वाट ते हलणो पवंदो, जिते हू समूरी ज़िंदगी जदोजहद में रहियो। वक़्त जी ज़रूरत आहे त पाकिस्तान में मज़लूम क़ौमनि जो इतिहाद ठाहियो वञे। मरकज़ी नायब सदर एडवोकेट सजाद अहमद चांडियो चयो त टोले मुल्क ते कब्ज़ो करे मुल्क जे बानी क़ौमनि ख़ुसूसन सिंध जे वसीलनि ते हिकु मुनज़म रथाबंदी सां कब्ज़ो कयो आहे। पीपी जे सहकार सां जेतिरी सिंध जी फुरलुट पंजाब कई आहे, एतिरी अरगुननि, तुरखाननि, सफ़ाक हमला आवरनि बि न कई आहे। मशहूर आर्टिस्ट शीमा करमानी ख़िताब कंदे चयो त रसूल बख्श पलीजो जदोजहद जो नालो आहे। अॼु हिते हज़ारे सिंधी औरतूं ॾिसी पको पुख़्तो यकीन थियो आहे त रसूल बख्श पलीजे जी वाट नेठि हिकु ॾींहुं रंग लाहींदी। जलसे में सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जे छोकिरियुनि ऐं सुजाग ॿार तहरीक जे ॿारनि परेड जी सूरत में पंहिंजे क़ाइद खे सलामी पेश कई। नाम्यारे रागी सोडो जोगी, दयाल सेराई, हनीफ़ सारंग, सिंधु मलाह ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश करे माहौल खे पुरजोश बणाए छॾियो। उन सां गॾु सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स जे छोकिरियुनि ऐं सिंधियाणी सक़ाफ़ती ग्रुपनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश कया विया। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते अज़ीम दानिश्वर रसूल बख्श पलीजो जी 4हीं वरसी सॼी सिंध में मल्हाए खेसि भेटा पेश कई वई। हैदराबाद में पार्टी जे सेक्रेटरीट कासिमाबाद में वरसी मल्हाई वई, जंहिंखे क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि अल्ताफ़ ख़ासकेली, अशरफ पलीजो, शौकत सिरेवाल, नज़ीर बुलेदी, माशूक चांडियो, बाबू मेवण, याकूब जसकाणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। मेहड़ में थियल तक़रीब खे मुनवर जतोई, दीदार खोसो, अफ़ज़ल बिरोही, ख़ादम सोलंगी, डॉक्टर ज़ीशान ऐं ॿियनि ख़िताब कयो। ठुल में एजाज़ कुंडराणी, कुर्बान बलोच, रबनवाज़ कुंडराणी ऐं ॿियनि वरसीअ तक़रीब कोठाई। कोटड़ी में अब्दुल सत्तार लोहर, मक़सूद झतियाल, शबीर सांद, अयाज़ सांद, मुबारक हमदानी ऐं सिंगार कमराणी पिणु तक़रीब खे ख़िताब कयो। कंदकोट में थियल तक़रीब दौरान सजाद बिरोही, फ़िदा मोहम्मदानी, ज़ुबैर कलवड़, गफ़ूर लाशारी, इमाम बख्श मलक ऐं ॿियनि रसूल बख्श पलीजो खे भेटा पेश कई। ठट्टो, मिरपुर ख़ास, बदीन, बठोरो, बनू, टंडो मोहम्मद ख़ान, फरीदाबाद, लाड़काणो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पिणु मेड़ाका मुनक़िद कया विया। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो त रसूल बख्श पलीजो हारियुनि, मज़दूरनि, औरतुनि ऐं ॿारनि खे सुजाग करे सिंध जे हक़नि लाइ बेमिसाल जदोजहद जी अलामत बणियल रहियो। रसूल बख्श पलीजे जी जदोजहद पढ़ियल लिखियल तबिके ऐं मज़लूम अवाम जे हक़नि लाइ हुई। MRD तहरीक रसूल बख्श पलीजो जी जदोजहद जे करे कामयाब थी, पर जमहूरियत जी बहाली खां पोइ PP साज़िश करे रसूल बख्श पलीजो जी असेंबली ताईं पहुचण में रुकावट बणी। पलीजे जहिड़ा माण्हू ऐवान में अचनि हा त मज़लूम अवाम जो हक़ीक़ी आवाज़ गूंजे हा ऐं उन्हनि जी नुमाइंदगी थिए हा। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं डिप्टी चेयरमैन नेशनल कमांड अथॉरिटी जनरल नदीम रज़ा चयो आहे त क़ौमी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते बेबुनियाद ऐं गैर ज़रूरी तबसरनि खां पासो कयो वञे। सिविल ऐं फ़ौजी क़यादत स्ट्रेटेजिक प्रोग्राम सां गॾु शींहं जी भित जियां बीठल आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन नेशनल यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम मुल्की दिफ़ा ऐं सलामती जो ज़ामिन आहे। एटमी प्रोग्राम खे अवाम ऐं सियासी पार्टियुनि जी हिमायत हासिलु आहे। पाकिस्तान पंहिंजे एटमी प्रोग्राम ते को समझौतो न कंदो। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार ऐं पुर इतमाद न्यूक्लियर मुल्क आहे। हुन वधीक चयो त असांजी क़ौमी सिक्योरिटी ऐं सेफ्टी मैकेनिज़म हर क़िस्म जे ख़तरे ख़िलाफ़ क़ौमी ऐं आलमी ज़ाब्ता रखे थी। एटमी मुल्कनि में लागू तरीक़े अमल मूजिबि रुगो नेशनल कमांड अथॉरिटी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते रिस्पांस ऐं तबसरो ॾेई सघे थी।
यादि रहे त पाकिस्तान जे मौजूदा सियासी ऐं मुआशी बहरान जे तनाज़ुर में सियासतदाननि ऐं मुख़्तलिफ़ मुबसरीन तरफ़ां मुल्क जी सलामती ऐं ख़ासि तौर ते एटमी प्रोग्राम जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार कयो पियो वञे। मुल्क जी वॾी सियासी तनज़ीमनि जे सरबराहनि पिणु मुल्क जे एटमी प्रोग्राम जे हवाले सां बैन अल-अक़वामी दबाउ बाबति ख़बरदार कयो आहे। ठुल्ला ऐं भरपासे वारे इलाइक़नि में पाणी जी खोट ख़िलाफ़ जस्कम पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी जस्कम अॻवान शमन सुमरो, वसीम कुरैशी, कामरेड रशीद भट्टी, गुलमीर बुरड़ो, कुर्बान मंगी ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवान जो चवणु हो त पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे चुकी आहे, जंहिं करे आबादकारनि जा सवें एकड़ ते बीठल फसल सुकी तबाह थी विया आहिनि। आबादकार सख़्तु परेशान आहिनि। हुन चयो त जल्द खां जल्द पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सागड़ में पिणु SDP पारां जब्बार जुणेजो, अली नो ख़ासखेली, सलीम डाहिरी, महमूद निज़ामाणी, ज़हीर जतोई, तुफ़ैल राजपूत, रहीम ख़ासखेली, साजिद बलोच, अयाज़ जलबाणी, मामा ॾाढ़ू जावरी, इस्माइल जुणेजो, मिठू भाई, आबिद बलोच ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवान चयो त टोरी शाख में वाराबंदी सबबि पाणी बंदि आहे, जंहिंसां सागड़ शहर में पीअण जे पाणी जी खोट पैदा थी वई आहे। परापाशी खातो सुतो पियो आहे। अमलदारनि हथ सां पाणी बंदि करे खोट पैदा कई आहे। हुननि चेताव ॾिनो त टोरी शाख में पाणी न ॾिनो वियो त सॼे ज़िले में एहतिजाज कंदासीं। डिगड़ी में सिंध मज़दूर इतिहाद जे औरतुनि महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। सिंध मज़दूर इतिहाद औरत विंग मिरपुर ख़ासि तरफ़ां जीलानी पाड़े खां कामरेड सुगरा ख़ासखेली जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त कंदे प्रेस क्लब डिगड़ी पहुते। उन मौक़े ते कामरेड सुगरा ख़ासखेली, औरंगज़ेब, शबनम ख़ासखेली, नसरीन आराई, गुलनाज़, हुज़ैफ़ा कमराणी ॿिनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जे हुक्मराननि समाजी इदारनि, वर्ल्ड बैंक ऐं IMF सां मुआहिदा करे मुल्क खे कर्ज़ी ऐं कंगाल बणाए छॾियो आहे। हुक्मरान तबिके, आफ़ीसरशाही ऐं ॿिनि इदारनि पंहिंजे अयाशनि ऐं रिआयतनि में घटिताई करण बदिरां अवाम जो रतु चूसियो आहे। हुक्मरान रोज़ आम वाहिपे जे शयुनि जा अघ वधाए अवाम जो जीअण जंजाल करे रहिया आहिनि। हुननि चयो त फ़ौरी तौरु अघनि ते ज़ाब्तो आणे ग़रीब माण्हुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे। मीरपुर बठोरो में गैस्ट्रो में वरितल पुट जो इलाज कराइण लाइ आयल हमराह खे इस्पताल इंतिज़ामिया गिरफ़्तार कराए छॾियो। मीरपुर बठोरे जे ॻोठ अहमद ख़ान ज़ौर जे रहवासी अलीम मंगणहार ॿुधायो त 8 सालनि जे मासूम पुट समर हसन खे इलाज लाइ तालके इस्पताल खणी आयुसि, जिते निगर खे तकलीफ़ हुई त मूं इस्पताल इंतिज़ामिया खे जल्द इलाज लाइ मिनथूं कयूं, पर इस्पताल इंतिज़ामिया पुलिस घुराए मूंखे गिरफ़्तार करायो। होॾांहुं वारे जी गिरफ़्तारी बाद बीमार निगर इलाज लाइ तड़पंदो रहियो, जंहिंखे शहरवासियुनि हमदर्दी तौरु ख़ानगी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते संदसि इलाज शुरू कयो वियो। राबितो करण ते DHO सिजावल अहमद परी जो ॿुधायो त वाक़े जी का बि ॼाण नाहे, जांच कराए मुलविस अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो आहे त PP ऐं सिंध हुकूमत खे सिंधी माण्हुनि साम्हूं इहा वज़ाहत करणी पवंदी त MQM ऐं PP जे विच ते उहे गॾिजाणियूं बलदियाती इदारनि खां वठी डेवलपमेंट जे मसइलनि ते या इक़्तिदार ऐं आफ़ीसर शाही जे बंदर बांट ऐं नस्ली बुनियादनि ते तब्दीलियुनि ऐं इख़्तियारनि वारे मामलनि ते थियूं आहिनि। अवाम खे फ़ौरी आगाह कयो वञे। ॿिन्ही जमायतनि जो जेको सियासी ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे, उहो सिंधी माण्हुनि जे आॾो ॾाढो वाज़ह आहे त मुतहदा भतेखोरी क़त्ले आम दहशतगर्दी जे मामलनि में मुलविस रही आहे ऐं PP जो 15 साल जो रिकॉर्ड ख़ज़ानो लूटणु, अक़रबा परवरी, ख़राब हुक्मरानी जो रहियो आहे। सिंध जो बचो बचो उन ॿिन्ही पार्टियुनि खे सुञाणे थो उन जो किरदारु कहिड़ो रहियो आहे। उन करे फ़ौरी तौरु सिंध जे माण्हुनि आॾो वाज़ह कयो वञे त उहो सभु कुझु छा पियो थिए, गॾोगॾु धारियुनि जी सिंध में आबादकारी वारो सिलसिलो पिणु रोकियो वञे।
सालेहपट थाणे जी हद ॻोठ बारगाह में जवाबदार मुड़ुस पंहिंजी ॻोरहारी ज़ाल खे मुबैना तौरु स्त्री जा ॾंभ ॾेई बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। मक़तूल औरत जे वारसनि राति देर सां SSP ख़ैरपुर जी आफ़ीस आॾो लाश रखी एहतिजाजी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। एहतिजाजी धरणे जी अॻुवाणी मक़तूल औरत जी माउ ज़रीना, फरीदा ऐं फरीद अली करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त जवाबदार बरकत शाह पंहिंजी 22 सालनि जी ॻोरहारी ज़ाल फ़हमीदा खे स्त्रियुनि जा ॾंभ ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। इतला ते संस घर पहुची लाश खणाए आया आहियूं। हुननि चयो त 7 साल अॻु फ़हमीदा जी शादी ॻोठ बारगाह में बरकत शाह सां कराई हुई। खेसि 2 ॿार आहिनि। हिन वक़्तु हूअ 8 महीननि जे हमल सां हुई। उन खां अॻु कॾहिं बि को झेड़ो या मसइलो न थियो। अॼु संस मुड़ुस बरकत शाह खेसि बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। सालेहपट पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदार 2 क़त्ल कया आहिनि। खेसि गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मिठीअ में थर ज़िले जी लेडी हेल्थ वर्करनि 5 सालनि खां पघारूं न मिलण ऐं पको न करण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो, जंहिंजी अॻुवाणी प्रेमा भील, परवीन, हिदायत हिंगोर जो सकीना ऐं कविता करे रहियूं हुयूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुननि चयो त असांखे 2018 में सिहत खाते जे इख़्तियारनि मेरिट ते भर्ती कयो हो। असां पोलियो फील्ड ऐं कोरोना खां वठी लाॻापियल सेंटरनि ते ड्यूटियूं कयूं। असांखे 5 सालनि जूं अञा पघारूं न मिलियूं आहिनि। हुननि चयो त साल 2018 में थर ज़िले जे 448 लेडी हेल्थ वर्करनि खे ऑफर आर्डर ॾिना विया, पर उहे पघारनि खां महरूम आहिनि। हुननि चयो त बार बार एहतिजाजनि ते कूड़ा दिलासा ॾेई दरबदर कयो वियो आहे। हाणे मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज जारी रहंदो। ओबावड़ो भरिसां मुरीद शाह जे इलाइक़े में 5 महीना अॻु हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल ॻोठाणो ग़ुलाम अकबर मीराणी फ़ौत थी वियो। जंहिं बाद वारसनि लाश रखी एहतिजाजी धरणो हयो। ॻोठाणनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे ज़ालिमनि नाहक क़त्ल कयो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर।